राजनामा खे कंदासीं त पाकिस्तान क्रिकेट टीम जो फास्ट बॉलर खुरम शहजाद अॼु मेलबर्न खां वतन वापसि वरंदो। पाकिस्तान क्रिकेट टीम जो फास्ट बॉलर खुरम शहजाद अॼु मेलबर्न खां वतन वापसि वरंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ऑस्ट्रेलिया में डॉक्टर सां मशवरे खां पोइ उन जी बहालीअ जो प्लान तरतीब ॾेई छॾियो आहे। फास्ट बॉलर जी नेशनल क्रिकेट अकेडमी लाहौर में तरबियत थींदी। खुरम शहजाद पर्थ टेस्ट में इनफिट थी वियो हो। पाकिस्तान क्रिकेट टीम जो फास्ट बॉलर खुरम शहजाद अॼु मेलबर्न खां वतन वापसि वरंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ऑस्ट्रेलिया में डॉक्टर सां मशवरे खां पोइ बहाली जो प्लान तरतीब ॾेई छॾियो आहे। स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी असांखे जॉइन कयो आहे। मुजाहिद आगाह कजो। जी वक्त पाकिस्तान की क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया में मौजूद है। 26 तारीख से पाकिस्तान की ऑस्ट्रेलिया खिलाफ बी टेस्ट मैच शेड्यूल थियल है। पहली टेस्ट मैच में पर्थ में पाकिस्तान के 360 रन से शिकस्त मिली। एक तो पाकिस्तानी टीम के शिकस्त, बे तरफ पाकिस्तान के रांदीगर उन्हनि में फिटनेस जो इशू सामू अचो है। इन वक्त ताईं 3 रांदीगर जो फिटनेस सबब मसलन जे वचड़ियल आहिनि, जिन मां जो अहम फास्ट बॉलर है जैसे पर्थ टेस्ट मैच में डेब्यू कराया वियो हुयो खुरम शहजाद, उनके पहली टेस्ट मैच में चेल के साॼे खाॿे पासे का पासीरीअ में फ्रैक्चर थियो, जंहिंखां पोइ उन जा टेस्ट किया विया ऐं अॼु इहा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पारां ख़बर ॾिनी वई आहे त उनखे पाकिस्तान वापसि कयो पियो वञे। दुबई रस्ते हू पाकिस्तान लाइ निकिरी चुको आहे ऐं वतन वापसि पहुचण बाद लाहौर जे नेशनल क्रिकेट अकेडमी में उनजो रीहैब प्रोग्राम कयो वेंदो, जिते उनजी फिटनेस जे इशूज़ सां गॾोगॾु जेकी इशूज़ आहिनि फ्रैक्चर जा उनखे मॉनिटर कयो वेंदो ऐं उनखे फिट कराए ॾियण जी कोशिशि कई वेंदी त जेतिरो जल्द थी सघे उहो फिट थी सघे। त ॿिए तरफ़ लेफ्ट आर्म लेग स्पिनर नोमान अली बि जेको आहे उहो अपेंडिक्स जी इंजरीअ सबब उनजो ऑपरेशन थियो ऐं उनखे बि इन सीरीज़ मां ॿाहिरि कयो वियो आहे। उन जाइ ते मोहम्मद नवाज़ खे रिप्लेस कयो वियो आहे सिलेक्शन कमेटी पारां, जॾहिं त लेग स्पिनर इब्रार अहमद बि अनफिट आहे ऐं उनजी फिटनेस जी टेस्ट जेकी आहे उहा सुभाणे वरिती वेंदी। अहिड़ी तरह सां पाकिस्तानी टीम पहिरीं टेस्ट मैच में शिकस्त खां पोइ रांदीगरनि जी फिटनेस जे मसइलनि जे वचड़ियल आहे ऐं नौजवान फास्ट बॉलर जेको आहे अॼु मेलबर्न खां पाकिस्तान लाइ रवानो थींदो, जेको दुबई रस्ते लाहौर पहुचंदो ऐं उते नेशनल क्रिकेट अकेडमी लाहौर में उनजो रीहैब प्रोग्राम जेको आहे उहो शुरू कयो वेंदो। जी वॾी महिरबानी मुजाहिद सोलंकी।